एम सुलेमान लिखिए HS मोबाइल नंबर 032130655564। याद तुही जीवरी अजेरुवारे पई, याद तुही जीवरी अजेरुवारे पई, तुही जे विछड़ण जो एहसास ॾियारे पई, तुही जे विछड़ण जो एहसास ॾियारे पई, याद तुही जीवरी अजेरुवारे पई, याद तुही जीवरी अजेरुवारे पई, तुही जे विछड़ण जो एहसास ॾियारे पई, तुही जे विछड़ण जो एहसास ॾियारे पई, याद तुही जीवरी अजेरुवारे पई, याद तुही जीवरी अजेरुवारे पई। मजबूर तन्हाई में ओचका पंहिंजे बर्बाद थियण जो पैसारे किसो। एडिटर एम सुलेमान रेडियो HS। दिल की मजबूर तन्हाई में ओचका पंहिंजे बर्बाद थियण जो पैसारे किसो। गीत पंहिंजा पुराणा जुंगारे पई, गीत पंहिंजा पुराणा जुंगारे पई, याद तुही जीवरी अजेरुवारे पई, याद तुही जीवरी अजेरुवारे पई। अजगिते गाल महरम को मुहिंजो हुजे, मुहिंजे तड़पण ऐं सुॾकण जो तोखे ॾसे। Subscribe my YouTube channel, subscribe the bell icon, video editor and Suleiman Lyric video. अजगिते गाल महरम को मुहिंजो हुजे, मुहिंजे तड़पण ऐं सुॾकण जो तोखे ॾसे। मोर प्यासे जी पल पल पुकारे पई, मोर प्यासे जी पल पल पुकारे पई, याद तुही जीवरी अजेरुवारे पई, याद तुही जीवरी अजेरुवारे पई। छाला रामचंद रहमी तो साथ छिनो, मुखा बेरी विछोड़े अखिलण खसियो। छाला रामचंद रहमी तो साथ छिनो, मुखा बेरी विछोड़े अखिलण खसियो। केॾो राहू निगारे हथक जी पई, केॾो राहू निगारे हथक जी पई, याद तुही जीवरी अजेरुवारे पई, याद तुही जीवरी अजेरुवारे पई, तुही जे विछड़ण जो एहसास ॾियारे पई, तुही जे विछड़ण जो एहसास ॾियारे पई, याद तुही जीवरी अजेरुवारे पई, याद तुही जीवरी अजेरुवारे